तालका अस्पताल मांझंदि जे पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टर्स अॼु ॿिए ॾियारे बि मुतालबनि जी मनता लाइ ओपीडी जो बाइकआउट करे अस्पताल जी गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे सागर सोलंकी। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं तेलका अस्पताल मांझंदि। ही वाहिद तेलका अस्पताल मांझंदि आहे जिते आसपास जा मरीज़ इलाज सांगे ईंदा आहिनि, पर गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टर्स पारां रिस्क अलाउंस समेत समूरा मुतालबा जेके आहिनि हिननि जा सिंध हुकूमत तरफ़ां क़बूल न करण जे लाइ गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। अॼु बि अॼु सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं ओपीडी जो जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि बाइकाट कयो आहे, जंहिंजे करे आसपास जा केतिरा ई जेके ॻोठाणा जेके मरीज़ आहिनि उहे हिते पहुता आहिनि, पर ओपीडी जो बाइकाट हुजण ऐं तेलका अस्पताल बंदि हुजण सबबि केतिरा ई मरीज़ हिते जेके औरतूं मर्द ॿार जेके आहिनि उहे दरबदर आहिनि। ऐं हिननि जेके पैरामेडिकल स्टाफ आहे ऐं डॉक्टर्स पारां एहतजाज कयो पियो वञे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो छा चवणु आहे। कि रिस्क अलाउंस बंदि करण खां पोइ सॼे हेल्थ डिपार्टमेंट जे अमले में बेचैनी छाइजी वई आहे ऐं असांजी इहा ई डिमांड आहे कि जल्द अज़ जल्द इहो मुतालबो पूरो कयो वञे। मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे सॼी सिंध में। सिहत खाते जा मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि, ओपीडी जो बाइकाट कयो वेठा आहिनि ऐं एमरजेंसियूं असीं ॾिसूं पिया। एमरजेंसियुनि में जेको असां मरीज़नि खे ॾिसूं पिया, जॾहिं त असांजी सिंध सरकार खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस जेको आहे उहो बहाल कयो वञे। हिन महांगाई दौर में असांजूं हालतूं तमामु ख़राबु आहिनि। डॉक्टर्स नर्स वैक्सीनेटर छा आहे त असांजो रिस्क अलाउंस कटियो वियो आहे, जेको नाइंसाफ़ी आहे, जंहिंजे बहाल थियण ताईं असांजो ओपीडी बाइकाट आहे। बाक़ी एमरजेंसी असांजी हलंदी। इन करे असां गवर्नमेंट सिंध खे रिक्वेस्ट था करियूं त असांजो फिलफोर रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। त इहो असांजो अलाउंस, इन खां अलावा जेको आहे सर्विस स्ट्रक्चर वग़ैरह इहे शयूं जेको आहे इन्हनि ते नज़रसानी कई वञे ऐं जेको आहे हिकदमि उहे जेको आहे अगेन स्टार्ट कराई वञे। जी नाज़रीन, तव्हां इन डॉक्टरनि जूं ऐं पैरामेडिकल स्टाफ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असां 24 कलाक ड्यूटी कयूं था ऐं पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे रिस्क में विझूं था, पर सिंध हुकूमत पारां असांजो रिस्क अलाउंस समेत समूरा जेके जाइज़ मुतालबा खसी असां खां वॾो ज़ुल्म कयो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त असांजो रिस्क अलाउंस समेत समूरा जाइज़ मुतालबा मञिया वञनि।